नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन असांजे ॻोठ में 4 महीना थी विया आहिनि जेको ट्रांसफार्मर ख़राबु आहे ऐं रोड रस्ता भी ख़राबु आहिनि। ॻोठारनि इन बारे में धरणो आयो आहे। ॻोठारनि सां जी अदा असांजो इहो चवणु आहे त रोड रस्ता सफ़ा ख़राबु लॻा पिया आहिनि ऐं उन खां बाद में ट्रांसफार्मर असांजो ख़राबु लॻो पिया। 4 महीना थी विया आहिनि। वोट त वठी वञनि था, पोइ वरी अचनि ई नथा, वरी ज़ाहिर ई नथा थियनि। 5 सालनि खां वरी पोइ अचनि त पोइ वरी वोट जे लाइ मिंट भॼी अचनि था। असांजे ट्रांसफार्मर जे लाइ कुझु बि नथा करे सघनि। इहा महिरबानी कनि असांखे ट्रांसफार्मर नओं घुराए ॾियो, न त हे ठावाए ॾियो असांखे ट्रांसफार्मर। अदा इहो चवणु आहे। जी अदा तव्हांजो छा चवणु आहे? अदा असांजो चवणु आहे त जेको वोट खां ईंदो अॻ में ट्रांसफार्मर असांखे खपे, पोइ वोट ॾींदासीं। ठीकु आहे, न त हेॾे वोट खां न अचनि। महिरबानी वॾेरनि जी बि, बादशाहनि जी बि, वोट जेको उनजो आहे जेको ट्रांसफार्मर खणी ईंदो। महिरबानी। जी नाज़रीन तव्हां ॾिठो त बाबा ॻोठारनि बाबा इन जे करे धरणो आहियूं अथऊं असांखे ट्रांसफार्मर मिले। वॾी महिरबानी आहे। ॻोठारा ॿिया बि थोरा बीठा आहिनि, उन सां थोरा। जी नाज़रीन ॻोठारनि जो छा चवणु आहे, अचो त उनखां पुछूं था। हली अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी तव्हां वटि ट्रांसफार्मर कॾहिं खां वठी न आहे? तक़रीबन सर असांखो 5 महीना थिया नी असांखो हक़ु खसियो वियो आहे। ऐं असांजा ॿार जेको आहे हिन महिल गर्मियुनि में ऐं नंढा नंढा ॿार जेको आहे त कई बीमारियुनि में वठिजी विया आहिनि गर्मी जे करे। ऐं हींअर इलेक्शन जो बि माहौल हले पियो। काफ़ी कादरपुर असांजी साइड ते आहे। उन्हनि जा जेके नवां उमेदवार चूंडजनि था, उन्हनि पंहिंजे ख़र्च ते जेको आहे त पंहिंजो इहो ट्रांसफार्मर ठाराइण जेको आहे त माना हिमत कई आहे, मदद उन्हनि सां कई आहे मोहल्ले वारनि सां। असांजो बि इहो अर्ज़ु आहे नवनि उमेदवारनि खे त पंहिंजे ख़र्च ते असांजी जेको आहे मदद करे। जी जी तव्हां कंहिंखे वोट ॾींदा हो? माना सॼे ॻोठारा ॿधी करे हिक ई वोट ॾियो न जेको तव्हांखे ट्रांसफार्मर जेको वठी ॾिए। जी पहिरियों बि इहो ई थींदो रहियो आहे त असां पोइ असांजी बिजली जेको आहे त इन जो निज़ाम जेको आहे असांजी साइड वारे ॻोठनि में हाणे जेको हले थो न त एक्सप्रेस बिजली हले थी। ठीकु आहे, उहा असांखे कोशिशि करे ॾिन। ऐं ट्रांसफार्मर बि महिरबानी करे को 200 वारा 2 असांखे जेको आहे इशू करे ॾिन जीअं असांजो मसइलो हल थिए। जी नाज़रीन तव्हां ॾिठो त बाबा इन जो चवणु आहे त बाबा असांखे बिजली बि सुठी ॾियो, उनखां बाद असांखे ट्रांसफार्मर वठी ॾियो। वोट उनखे माना ॾिनो वेंदो जेको असांखे ट्रांसफार्मर ॾींदो। दोस्तो वॾी महिरबानी ऐं इन खां वीडियो खे ज़्यादा खां ज़्यादा शेयर करियो। वॾी महिरबानी।